Let's practice English sentences together. कंहिंखे उते हुजणु घुर्जे. Someone should be there. हुन मूंखे धोखो ॾिनो. He cheated on me. अगर फीमेल जी ॻाल्हि हले थी त she pronoun इस्तेमाल कंदासीं याने हीअं ट्रांसलेट कंदासीं. She cheated on me. मूंखे खाधो पचाइणु ॾुखियो लॻंदो आहे. I find it difficult to cook food. तव्हां कहिड़े वक़्तु जाॻींदा आहियो? What time do you wake up? कमरे में रोशनी न आहे. There is no light in the room. तव्हांजो इरादो छा आहे? What is your intention? बर्फ़बारी थी रही आहे. It is snowing. नल ख़राब आहे. The tap is out of order. ॾींहं खां पोइ राति ईंदी आहे. Day is followed by night. हूअ निंड में ॻाल्हाईंदी आहे. She talks in her sleep. ऐं मेल जे लाइ हीअं चवंदासीं. हू निंड में ॻाल्हाईंदो आहे. He talks in his sleep. मां फुकणो फूके रहियो आहियां. ऐं फीमेल हीअं चवंदी. मां फुकणो फूके रही आहियां. I am inflating the balloon. बत्ती बंदि कर. Turn off the light. आइसक्रीम ॻरी वेंदी. Ice cream will melt. Thanks for watching. Allah Hafiz and take care.